अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। अॼु 26/2/2025 मदरसा मोहम्मदिया ॾेडिया जूणा बच्चें जो सालाना अंजुमन जंहिंजी निस्बत से अमोक मेहमान मशाइख फजीलुल शेख हज़रत मौलाना सलीम नूरी हफ़िज़हुल्लाह, हज़रत मौलाना अब्दुल मजीद रावाणी आली हफ़िज़हुल्लाह, हाफ़िज़ अब्दुल रज़ाक साहब, तंहिं सवाइ मुंहिंजा हमनशीन साथी जो हमेशह हर ॻाल्हि में मूं बेरा उभा वेंदा, ॻोठ जा मुआज़िज़ अने निहायती मोहतरम अज़ीज़ बच्चा ऐं लाउड जे ज़रिए ॿार सुणंदड़ मखलूक प्रोग्राम सुणी ईज लफ़्ज़ निकिरनि था जे छॾियुमि हीरुनि हियूं वासे। प्रोग्राम इन लेवल ते कामयाबु आहे जे बच्चे जी उबियक, बच्चे जो लिबास, बच्चे जो ढंग ऊंचो अने आला आहे। ॾिसण वञो त पंहिंजी आका जा 3-4 बचला व्यवस्थित पाण हिकिड़ा 2 मिंट घरे नथा विहारे सघूं। सुबुह जो 8 साढ़े 8 प्रोग्राम चालू थियो आहे, 4 कलाक बच्चा व्यवस्थित आराम से वेठा आहिनि। ये बच्चे जी सफ़ाई, ये बच्चे जा बोल ईअं नथा अचनि, इन पुठियां वॾी महिनत लॻे थी। 2-3 प्रोग्राम में अॻे पण चयो हो जे पंहिंजा बच्चा जेतिरा ज़हनी आहिनि एतिरा जजरा आहिनि। 2 बच्चा मोड़ा आया, मौलाना साहब पुछियो जे मदरसे में मोड़ा कुरेला आया आहियो, त हिकिड़े मौलाना के अर्ज़ कई मुंहुं फिटाए जे मौलवी साहब मुंहिंजो रुपयो हिकिड़ो सीको किरी पियो नारे पे। ॿिए पुछे तूं गुलाब मोड़ो आवे त उन मथे पगड़े उभो आऊं। पंहिंजा अहिड़ा बच्चा बदमाश आहिनि, इन्ही खे संभालणु कोई आसान कमु न आहे। ख़ैर उलमाए किराम अने बच्चे हर तरह जा मौजू पाण के साम्हूं पेश कयूं। मौलाना फारूक जो चवणु ई है त बच्चा ज़हनी आई, हक़ीक़त में हिन में कीअं शक न आहे ज़हनी आई त पाण खे लाभ ॾियणो खपे, मुस्तक़बिल लाइ पाण खे इंसान तयारु कया खपे। बच्चियुनि जी तालीम बाबति पंहिंजे हिन इलाइक़े में द्रोबाणू अल्लाह जे फज़ल से आगड़ आहे। 5 आलिमाऊं द्रोबाणे में हिंटाणे मौजूदु आहिनि न। इंशा अल्लाह ई सिलसिलो वधंदो। वरली बनी 2 आलिमाऊं, वरनोरो हिकिड़ी आलिमा, वतनी आलिमाऊं, इहा अल्लाह जो कॾो फज़ल चवाजे। बच्चियूं जेकॾहिं तालीम लाइ ॿाहिरि निकिरे त ऐब न आहे। बच्चियूं जंहिं मदरसे में पढ़े थियूं, मदरसे जा नियम निज़ाम तमामु टाइट अने सुठा सुहिणा आहिनि, उॾा पाण खे तालीम लाइ हलायो खपे। अने जेकॾहिं पंहिंजूं मजबूरियूं हुअनि, पाण हिंटाणे नथा हलाए सघूं त ॻोठ में तालीम मज़बूत खपे। ई मज़बूत कीअं खपे? हिंटाणे ऐलान थियो जो मौलाना 55 टूपियूं ॾिनो त ही 55 बच्चा रहिया। इहे न जे बच्चा ओछा ऐं ॿिया मलाए काड़ ते हूंदा, 55 त बच्चा रहिया त ही ॿायूं कॾहिं का हिन सॼे एरिया में हिकिड़ो ज बुरको हो, अॼु 100 हिकिड़ा बुरका रहिया। इहा तालीम रही, ही बच्चा हेॾा रहिया। तंहिं करे मूं खावड़े जे मदरसे जे हिकिड़े मीटिंग में अर्ज़ु कयो जो उस्ताद वधाए ॾियो। त वीचारो हिकिड़ो माण्हू ख़ैर खा हो, पर जज़्बे में अची चई उस्ताद चओ था वधाए ॾियो। 500 रिडूं न बराबरी संभाली पिया, ऐं वटि बच्चा नथा संभाले रहिया। त ज़रूरत पूरी जी है, ही रिडूं न आहे बच्चा। इन खे सरकारी नियम करो वेठो 20-22 बच्चा थी वञे, उन्हनि खे नओं टीचर ॾेई ॾियो, अलॻि क्लास हलायो। 3 क्लास ताईं में जे 3 ॼणा आहिनि त उन्हनि जो अलॻि टीचर आहे। हिते हेॾा बच्चा आहिनि ऐं हिसाब कयो एसी जो आंकड़ो अचे थो 2 मिंट जे उस्ताद हर बच्चे खे ॾे त 8 दूनी 16 हिकिड़ो 100 न 60 मिंट। ही त एॾी से बच्चे से अन्याय थींदो, मौलाना ते वध न थींदो। कंधे हेठों करे सबक़ छोड़े त ॿिए हज़रान खे यहाँ संभालणो कीअं कयो बच्चे खे। हिंटाणे जेको हिकिड़ी चर्चा हले पई, मशवरो आयो आहे त ॿियो उस्ताद रखो, इहा आसान आहे। तावन अलल बिर व तक़वा, भलाई जी ॻाल्हि मथे ॿिए खे साथ सपोर्ट ॾियणो खपे। पंहिंजा ई मशाइख रहिया, मुंहिंजे सवरे हथ ते हिकिड़ा मौलवी साहिब रहिया, हिन ॻोठ जा आहिनि मुख़लिस आहिनि,
उन खे पार्ट टाइम ॾियो। मतिलबु मौलाना जेको हिन मस्जिद जा इमाम रहिया, उन जे पेटे में ॿिया मौलाना विया रहिया, उहो पिंड जो आज़ादु ॿियो कम में भले कईं, अने पढ़ाई जे टाइम अची बच्चे खे संभालीं। मौलाना साहिबु उन खे थोरा घणा बच्चा जेके ॾिए, मुश्किल मां मुश्किल कमु जेको आहे उहो तख़्ती वारे बच्चे खे संभालणु, वॾे खे संभालणु कोई मुश्किल न आहे। इन खे विहारणु न हर वारे तख़्ती वारा बच्चा अचनि था, इन खे विहारणु, इन खे संभालण में तकलीफ़ घुरिजी वेंदी। साथ खपे तो पूरो सपोर्ट कौम जो, जमात जो, अज़ीज़नि जो, गार्जियंस जो, वालिदैन जो सपोर्ट हुए, न हुए त कोरो थींदो फैल कमकार। ही कॉलम रहियो, थंभलो रहियो, बपोर जो ॿार मानी खाई आया वेठा हुआ, वीचारो हिकिड़ो बच्चो हुनखे आराम जी ज़रूरत हुई न, बपोर पुठियां अहिड़ी पढ़ाई टाइट थिए न, सॼो ॾींहुं बच्चा पढ़ाई कीअं थकी रहंदा। चांहि पी मानी खाई आयो, निंद्रा वई, ॿ-3 फेरा ईअं कया त हुनखे अहिड़ी निंद्र अची, मौलाना पट ते लठ वियो, उथी त मेरो जेको छिरक खाए थिए न, मथो पुठियां थंभले से लॻी रहियो, मथो फाटी पियो पुठले पासां। ॿियो बदमाश ॿार आड़ ते वेठो हो, मौलाना एकी ते वञा थो, मौलाना रजा ॾिनई, एकी न वेही, सिधो हुनजे घर वियो, चए छोरे जो मथो फाटी पियो, ॿार रड़ी पियो करे न, उहा ई पिणु भॼी वियो। थोरी वार ताईं जंहिंजो मथो फाटो अलाह जे घर में वेठो हो, उन चयो त मूं हिनखे से हयो न आई, मूं हिनखे न आई हयो। त चयो मौलाना तूं अलाह जे घर में वेठो हुई, हिकिड़ो बच्चे खे हए न, ॿियो कूड़ कईं थो, चए अलाह की कसम, चए तूं कसम खोटो खणे थो। बच्चे खे पुछो, बच्चो जो मौलाना मूंखे न आई, त चए तूं हुनजे धप में चए थो। नेठ एतिरो टॉर्चर कयो, एतिरो परेशान कयो मौलाना खे, जे मजबूरन थोरे खे ॾींहं में पंहिंजी थीली किताब कबाट मड़े खणी हुनखे हिजरत करणी पई, पाण पाण पंहिंजी उन ॻाल्हि मथे उभा हुआसीं। हक़ीक़त हिकिड़ी वेई न, पाण ॿई लेखे। ॿिए मदरसे में मौलाना चए बच्चे खे टूपियूं पाराए अचो, त हिकिड़ो बच्चो अहिड़ो हो जंहिंखे टूपी नसीब न थिए। 5-7 भेरा मौलाना हुनखे चए टूपी 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 टूपी, त बच्चो टूपी न खणी आयो। इनखे पढ़ाई जे दौरान रवानो कए, चए वञ तुंहिंजे बाबा खे चओ टूपी गिनी ॾे। हिन जो बाबा को मुंद ॿई मुंदे त घर विच वेठो, ॿारड़ो आयो, सुरखा चए बाबा ही त हाणे मियाँ जी चए थो टूपी खपे थी, त टूपी त हुन पिंड में हिकिड़ी घर झुनी पई हुई, से खड़ी अची मौलाना जे पगे में फिगाए, चए हीअ टूपली रही, हाँ पाण पियो न, छोरा अॼु पुटु मंदर से पग न विझ, हाँ भला ईअं पढ़ाई थी, ईअं दीन वधे। हर तरह से साथ ॾियो पढ़ाईअ वारे खे, तावन अलल बिर जी तात, साथ न ॾिना त मुस्तक़बिल में माण्हू पाण तयार कीन करे सघंदासीं। हिकिड़ो हकीम हो, इन हकीम कोशिशि कए, चए जेको मूंखे ख़ासी ॻाल्हि ॾसींदो उनखे आउं इनाम ॾींदुसि। त असां जहिड़ा जाम ख़ासी ॻाल्हि लाइ तयारु थिया, पर की उगो न। हिकिड़ी दूसरी मूली घरनि जी आड़ ते हिकिड़ो वण पोखे, हुनखे पाणी पई ॾे, मथे छांई पई करे, अड़े कखे से, ऐं मूली तोरी त ज़िंदगी पूरी थी वई आहे, तूं हिकिड़ो कई थी, अबा तूं तुंहिंजो कमु कर, आऊं त हिकिड़ो वण पोखियां थी, वण को पोखी थी, तोरी त ज़िंदगी एक्सपायर आहे, पूरी थी पई आहे। चबा आऊं वण पोखियां थी, मुंहिंजा बचला इन जी छाई में वेंदा, इन जा फल खाईंदा, मुंहिंजे माइट हू सामा वण पोखियो, उन जा मेवा मूं खाधा, हाणे मुंहिंजे बचे लाइ आउं कंहिंखे करणु चाहियां थी। हिनखे ॻाल्हि एतिरी पसंदि आई जे जाम इनाम ॾिनई। मौली अब्दुर्रहीम रहमतुल्लाह अलैह अॼु वटा 70 वरे पहिरीं इन जी वफ़ात थी आहे, तंहिंखां पण 20-30 वरे पहिरीं, यानी हिकिड़ी सदी 100 वरे थिया, उनटाणे तौहीद जो ॿिज हिते पोखियो वियो न। अॼु अलाह जो अहसान आहे, हर तरह जी नेमत इलाइक़े ते आहे। ही मुअज़्ज़ज़ उलमा इकराम, ही पंहिंजूं जमातूं, ही पंहिंजा मदरसा, ही पंहिंजूं आलीशान मस्जिदें, ही पंहिंजा मीटिंग, ही बच्चा, ही तालीम ऐं तरह तरह जा वाण, ही ख़ुशहालियूं, ही मुल्क में दुआ उन भूरे जी रही, उन जी क़ब्र ते अलाह करोड़ करोड़ों रहमतूं नाज़िल फरमाए। उन वक़्तु महिनत कयईं जंहिंजा फल पाण खयूं पिया। अॼु पंहिंजी क़ौम में हिन मदरसे मां बच्चा तयारु थिया, पढ़ी आलिम बनिया ने, डॉक्टर पाण मौजूदु हुयूं, पंहिंजी इन जी गवाही पाण ख़ुदि ॾियूं था। आलिम ने इंजीनियर ईअं जे पाण वटि वकील बनिया, ॿई तालीम जी ज़रूरत आहे, ॿी तालीम जी जीअं ज़रूरत आहे, ईअं ज पहिरीं दीन
दीनी तालीम ज़रूरी है, जंहिंजे ज़रिए पाण अल्लाह खे सुञाणंदासूं, आख़िरत में कामयाब थींदासूं अने पिंड जी ज़िंदगी इंसानियत वारी ज़िंदगी गुज़ारींदासूं। मदरसनि जा इजलास अची वेंदा, इन बाबति आउं रिकॉर्ड कयां पियो, सॼी कच्छ ते मुंहिंजो आवाज़ु पुॼंदो। रमज़ान अचे थो, उलमाए किराम जिन मस्जिद में आई लाज़िम ज़रूरी मुतवलीअ लाइ ऐं कोई प्रेशर न पर मुतालबो कयां थो, फी सबीलिल्लाह मुंहिंजो मुतालबो आहे त उलमाए किराम खे रमज़ान में भरपूर हदियो ॾिने में अचे। जे हदियो नथा ॾियो त इन जो जेतिरो पगार हुए ई पगार डबल ॾिने में अचे। मुंहिंजो मुतालबो आहे, मुंहिंजो डिमांड आहे मुतवलीअ से, जेकॾहिं मुंहिंजो ही डिमांड इन मथे अमल न थियो त क़यामत वारे ॾींहुं आम मुतवलीअ जे खीचे मां आके चुकाइणो पवंदो उते, पर उते लिया न हूंदा ऐं पाण मड़े वग़ैरह लिबास जे हूंदासूं। उते ई उलमाए किराम आं वटां मुतालबो कंदा, पैसा न हूंदा, खज़ानो न हूंदो, आजा अमाल आं वटां गिनंदा। ऐं हिकिड़ो ई चाहियो था जे बच्चा पढ़े, क़ौम तरक़ी करे, हर को आगड़ रहे, अने ही मौलवी 24 कलाक मस्जिद में इन जी ड्यूटी, इन जी को मजबूरियूं न आहे, इन खे मोंघवारी नथी नड़े, इन जा ॿिया ज़ाती को कमकार का ज़ाती को इन जा मुतालबा डिमांड नथा वे। ऐं ई चाहियो था जे पिंड वारा बच्चा हिरख अने रेशमी लिबास पहिरे फिरे, न मौलवी वारा बच्चा जेकॾहिं नई चप्पल गिने तव्हां आंखे वांदो, झूनो मोबाइल गिने तव्हां आंखे वांदो, कुआड़ो फटफटियो जंहिंजो को इंजन फैल आहे इन ते चढ़ी अचे तव्हां आंखे वांदो न। ऐं मौलवीअ खे सुखी रखो, अल्लाह जो दीन आगड़ अचींदो। ऐं उलमाए किराम खे सुखी रखो, अल्लाह जी तौहीद वधंदी, अल्लाह जी तौहीद जो बोल बालो चाहियो था, अल्लाह जो दीन वधायो। ही मौलवीअ जेको हेॾो प्रोग्राम कयूं था, ई बच्चनि जो अंजुमन, ई बच्चनि जा इम्तिहान ऐं मङो नथा। 1984 अञा इंदिरा जी हुकूमत हुई, उनटाणे आउं जंहिं ॻोठ में पढ़ंदो हुउसि, मुतवली जा फर्ज़ंद पण ॿार लॻभॻि वेठा आहिनि। मौलाना साहिब आया, मौलाना न वीचारा मियाँ जी साहिब आया, न इल्मु केतिरो हो, विच ई निमाज़ पाढ़ो वॾे सॾु, गैर मक़ज़ूब अलैहिम वला ज़ालिन, असां मिणी विच में आमीन चयो। हाणे इन लेवल जा मियाँ जी हुआ, इन मियाँ जी दीन तंहिंखे रेड़े 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 मौलवीअ ते पुॼायो हुयो। हाणे उनटाणे ईअं सम्झो जे पाण वटि हिकिड़ी वीहरी वेई उचंदे करे पाण रेड़ींदा पिया हुआसीं, हिनटाणे अणखुट अने तरो त्रुटल वाई अलाह पाण खे इल्म जो ॾेई ॾिने त इन जी क़दुरु क़ीमत कयो, हीअ वॾी नेमत आहे। बच्चनि जो प्रोग्राम थिए थो ऐं ख़ुशीअ सां अचो था, हौसला अफ़ज़ाईअ लाइ करे जेको हदियो ॾियो था, इन हदीअ मां वॾो भाग मुंहिंजो ऐलान जे इमाम जो थिए थो। उनजी महिनत आहे, उनजी महिनत ऐं रायगा न कयो अने जे न ॾींदा त कॾहिं उहो आउं मुतालबो की न कंदो। हिनटाणे कार्ड ते प्रोग्राम थियो, मस्तु प्रोग्राम थियो, बच्चे महिनत जाम कयूं, अल्हम्दुलिल्लाह ई डिमांड में उन खे साम्हूं रखियो त कार्ड जे इमाम खे ख़ुशीअ सां सारो हदियो ॾिनो। कयो हदियो, सालाना प्रोग्राम जेको थियो उन जी इनामात या जेकी रक़म मिले हुई तंहिंमां इन वधारे हिकिड़ो प्रोग्राम थियो आहे सॼे पछम में, बहरहाल खावड़े मदरसे जो क़ीमती प्रोग्राम थियो, वरनौरे जो इन क़ीमती थियो। इन मदरसे में उस्ताद खे हदीअ से नवाज़े में आयो, इन खे जो हौसलो वधाए में आयो। पण हिनटाणे हिन वरे मिणी खां ऊंचो प्रोग्राम कुनरीअ में थियो। चांदनी होटल जा ओनर उते वेठल मौजूद तमामु उलमा किराम जेको प्रोग्राम में आया 15 मौलवीअ, तंहिंखे 7 मीटर जो वॻो ऐं हिकिड़ो अरबी रूमाल, वरी उन खे ख़ुशी थी जे उलमा किराम इन खे आउं आगड़ आणियां अने उन खे हदीअ लाइ करे 40 वॻा ॿिया मौलवीअ खे भेरा रूमाल, त आउं खे नथो चवां हरू भरू मुंहिंजो डिमांड रहियो, पर ई क़ीमती प्रोग्राम जे क़ीमती प्रोग्राम आई त इंशा अल्लाह ई प्रोग्राम जेको बनाई था उहो दुआनि जे हक़दार आहिनि। पाण ज़बानी उन जी वाखाण कयूं की न कयूं, उन जे अमाल में बहितरीन नीकियूं लिखाणियूं न जंहिं शुरूआत हिन कम लाइ कई उन लाइ करे सदको जारी आहे। हीउ मर्कज़ वॾी महिनत सां क़ाइमु थिया आई, इन खे आबाद रखे लाइ करे हीउ जो उलमा किराम आई त इन उलमा किराम खे हर तरह जो टेको, हर तरह जो साथ
तावन अलल बिर्रि व तक़वा जे तहत अल्लाह ताला ही मजलिस सोभारी मजलिस बनाए। आमिनी जूं महिरबानियूं, उलमा इकराम जी महिरबानी, अल्लाह ताला हिन प्रोग्राम के कामयाब बनाए अने जेको ॻाल्हि चई में वयूं तंहिं मथे अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आमीन। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।